लगे तो होश विञाए पहुता आयो चाकर खान। अकबर खान जेकरे तो यो समझी थो तो असांजा होश खाता है तो पोइ इन यो मतलब है तू असांजे दुश्मनन सां मिलियल आहे। तव्हांजे दुश्मनन सां मिली करे उन्हनि जो साथ तॾहिं ॾियां जॾहिं तव्हां ॾे को हिसाब किताब या पलांद रहन हुजे। एॾा कमज़ोर कॾहिं खां थी आयो अकबर खान जो तोखे पंहिंजा पलांद पूरा करण लाइ असांजे दुश्मननि जे सहारे जी ज़रूरत पइजी वई। दिलावर खान ये लफ़्ज़नि जा तीर हणण छॾे ॾे, पंहिंजे मक़सद ते अच। अकबर खान असांजे दुश्मनन जे लाइ तव्हां पंहिंजे ॻोठ खे उन्हनि जो घर बणाए छॾियो आहे। नहीं करे चवां था त शराफ़त सां उन्हनि खे मुंहिंजे हवाले कर। किथे ईअं न थिए त मां पंहिंजा होश विञाए उहे सिर ई कटे छॾियां जेके मुंहिंजे दुश्मननि जो सहारो थिया आहिनि। चाकर खान हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, तूं हिते अर्ज़ु खणी पहुतो आहे या धमकाइण आयो आहे? अर्ज़ु कमज़ोर माण्हू कंदा आहिनि, जिथे ताक़त जो तवाज़ुन बराबर हुजे न। अकबर खान उते ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। हक़ सच ई रिवायतुनि जो उसूल इहो ई थो चवे त तव्हां असांजा ॾोही आहियो। पंहिंजे ॾोह खे तस्लीम कयो ऐं असांजा दुश्मन असांजे हवाले कयो। बस चाकर खान बस, पंहिंजे लहजे खे थोरो नरम करे ऐं लफ़्ज़ जी चूंड करे पोइ ॻाल्हाए। मुंहिंजे साम्हूं अकबर खान बीठो आहे, पंहिंजो होश न विञायो। इहो तॾहिं जो लिहाज़ ई आहे तव्हां मुंहिंजे साम्हूं सिधा थी बीठा आहियो। जेकॾहिं ॿार जो आहे नी त तव्हांजे लाश खे कुल एरियण वारा 4 माण्हू बि मां ज़िंदा कोन छॾियां। पराई दुश्मनी खे पंहिंजे गीचे में न विझ अकबर खान, न त इहो कंध तव्हांजे जिस्म ते सलामत न रहंदी। पहिरियों मां सोचियो हुयो त तव्हां सां ॻाल्हियूं करे तव्हांखे माण्हू वापसि कयां, पर तव्हांखे त ज़ोर आज़माई जो शौक़ु हुयो त मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरियां ज़ोर आज़माई करे वठूं, पोइ जेको कमज़ोर पवे उहो ॻाल्हियूं करे। अकबर खान असांजे घरनि जी बाहि तूं पंहिंजे घर में खणी आयो आहीं। हाणे जेसीं ताईं उहा बाहि तुंहिंजे ॻोठनि जूं झुगियूं साड़े रख जो टेर न थियूं कनि तेसीं ताईं तोसां ॻाल्हियूं न थींदियूं ऐं तोखे खुलेआम ॿुधाईंदो थो वञां। पंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां पहिरो वधाए छॾ, पोइ ईअं न चइजांइ त चाकर खान चोरी चक पाए वियो। हे शींहं जी ललकार अथई, शींहं जी। शींहं पंहिंजे शिकारी खे ज़िंदा ओसी ताईं न छॾींदो जेसीं ताईं इहो दम परवाज़ न करे वञे। अकबर खान भी शींहं जो शिकार कंदो आहे चाकर। सही सबरी अचिजांइ, ठही ठुकी अचिजांइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।